बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शाल जिथे हुजो शाद ऐं आबाद, हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, असांजी अलफ़ लैला सीरीज़ 131 क़िस्तूं असां तव्हांजे ख़िदमत में पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जी क़िस्त नंबर 132 नई क़िसे सां गॾु। अॼोको असांजो क़िसो जेको आहे ॾाढो दिलचस्प क़िसो आहे। दलीला ऐं ज़ैनब जी कहाणी। दलीला ऐं ज़ैनब जी कहाणी, अरब नाला आहिनि। सो हलूं था क़िस्त नंबर 132 दलीला ऐं ज़ैनब जी कहाणी तरफ़। दोस्तों, ॻाल्हि था कनि त हारून रशीद ख़लीफ़ो अमीरुल मोमिनीन अब्बासी ख़लीफ़ो थी गुज़रियो आहे। उन जे ज़माने में ॿ शख़्स हुया हिकिड़ा। हिकिड़े जो नालो अहमद हो, ॿिए जो नालो हसन हो। ख़लीफ़े जी हुकूमत ॿई जेके हुया वॾा ठग ऐं चालबाज़, मकरेल, अजीब ग़रीब हरकतूं कंदा हुआ। पर पोइ सियासत जूं मुसलतूं हूंदियूं। ख़लीफ़े हारून रशीद कंहिं मुसलत सबबि हिननि ॿिन्ही खे शाही नौकरी ॾिनी, बादशाही नौकरी ॾिनी। जेको अहमद हुयो उनखे शाही पोशाक ॾेई फ़ौज जे हिकिड़े टोले जो सरदार बणाईंसि ऐं हसन खे बि हिकिड़े टोले जो सरदार बणाईं। ॿिन्ही जूं माहवार पघारूं मुक़ररु कयूं। 1000 दीनार ॿिन्ही खे। ॿिन्ही जे मातहत 40 सिपाहियुनि जो टोलो हो। ॿिन्ही जे हेठां हे सरदार हुया। ॿई हुया ठग, मकरेल। पर पोइ हाणे सियासी तक़ाज़ाऊं थींदियूं न, उन जे करे कंहिं मुसलत सबबि ख़लीफ़े हिननि खे नौकरी ॾिनी। हाणे जो हे शाही दरबार सां वाबस्ता थी विया त बादशाह ऐलान करायो। बगदाद शहर जो वाली हुयो अमीर ख़ालिद। बादशाह उन खे हुकुम कयो। उन सां गॾु डंडोरो दुल वॼाइण वारो, होके ॾियण वारो, उहो बाज़ार मां हिन अमीर ख़ालिद बि गॾु हुजेसि, हे ॿई ठग बि गॾु हुजनिसि। उहो पढ़ो ॾींदो पियो वञे त बाबा ख़लीफ़े जो हुकुम आहे त हे जेके ॿई आहिनि से फ़ौज जा सरदार आहिनि, सिपह सालार आहिनि। हिननि जी हर माण्हू ते लाज़िम आहे त इज़त कनि, हिननि जो हुकुम मञनि। सॼे शहर में हिन ठगनि सां गॾु उहो बगदाद जो जेको अमीर हुजे उहो बि, ऐं होके ॾियण वारो, ऐलान करण वारो, जेको दुल वॼाए, नगारो वॼाए ऐं माण्हुनि खे ऐलान करे पियो ॿुधाए, शहर जे हर बाज़ार मां इहो ऐलान कंदो पियो वञे। इन ई शहर में हिकिड़ी पोढ़ी रहंदी हुई। उहा वरी ईअं सम्झ त ठगीअ में, मकर में, ईअं सम्झ ॼण हिननि जी माउ हुई। दलीला नालो हुउसि। उनखे उहा पंहिंजे धीउ सां रहंदी गॾु। धीउ जेका हुअसि उहा बि वरी हिन खां ॿरतियूं वधीक। ज़ैनब नालो हो हुन, वॾी चालबाज़ हुआ। उहे ॿई बि घर वेठियूं हुजनि, उन्हनि जे कन ते बि इहो होके जो आवाज़ु आयो, ऐलान जो आवाज़ु आयो। त उन ज़ैनब पंहिंजी माउ खे चयो त मां, इहो अहमद इहो आहे न जेके मिस्र मां कढियो आहिनि, बगदाद में अची चालबाज़ियूं कई ऐं ख़लीफ़े ताईं पहुची वियो। ख़लीफ़े हिन खे सरदार करे छॾियो। ऐं हो ॾिस गंजो हसन, उन खे बि सरदार करे छॾियईं। सुबुह शाम शाही दस्तरखाना पिया था हिननि जे लाइ अचनि। पघारूं हिननि जूं मुक़ररु थी वियूं। 1000 दीनार ॿिन्ही खे महीने ते थो मिले। असां ॾिसो कीअं घर में वेठियूं आहियूं, हथ ते ॾेई। न असां वटि को उहिदो आहे, न असांजी का इज़त आहे, न असांखां को पुछण वारो आहे।
हिननि सां ॾिसो कीअं शाही माण्हू पढ़ारींदा था पिया वञनि। हाणे इहा जेका पोड़ी दलील आई, इन जो जेको मुड़ुसु हुयो उहो पहिरियों गुज़ारे वियुसि। उहो बगदाद जो वॾो अमीर हुयो, शाही दरबार सां वाबस्ता हो। हर महीने ख़लीफ़े जे तरफ़ां हुनखे 1000 दीनार मिलंदा। हो जो गुज़ारे वियो, 2 छोकिरियूं छॾियूं पोयां औलाद में। हिकिड़ीअ जी शादी थी वई, हिकिड़ो हिन जो पुटु हो, उनजो नालो बि अहमद हो। ॿी कुंवारी हुअसि जेका माउ सां गॾु रही पई, ज़ैनब। दलीला वॾी हिकिड़ी मकर ऐं फ़रेब वारी माई हुई। ईअं सम्झो त पंहिंजे इन मकर सां फ़रेब सां बला खे बि ॿिर मां कढी छॾे, एॾी मकरे थी। शैतान बि ईअं सम्झी वञो हुनजो शागिर्दु हो। हिन जो जेको मुड़ुसु हुयो ख़लीफ़े जे कबूतर खाने जो दारोगो हो। तॾहिं कबूतर ख़त या चिठीअ जे लाइ इस्तेमालु कबा हुआ। हे उन्हनि ते दारोगो रखियलु हो, कबूतरनि जी ख़िदमत चाकरीअ कंदो। ख़लीफ़े लाइ कबूतर ईअं सम्झो त ॼण औलाद वांगुरु हुया, छो जो एमरजेंसीअ में उहे नियापे पहुचाइण जो कमु पिया कनि। सो हाणे उहो त मरी वियो। हे इन में हुयूं त जेकर असां अहिड़ो को कमु कयूं जो बाबे वारी पघार असांखे साॻी मिले। ज़ैनब जो पंहिंजे माउ खे चयो, उन चयसि त अमां तूं चुप करे वेह, ॾिस त मां कीअं थी चाल हलां। हिननि जेका चाल हली आहे न, इन्हनि खे मां मात ॾींदसि। हाणे तूं चुप करे वेह, मुंहिंजा रंग वेही ॾिस, बराबरि ईअं त बुख मरी वेंदासीं। हिन छा कयो, पंहिंजे चहिरे ते मुंहं ते निकाब रखे, जीअं दरवेश थियनि बुज़ुर्ग थियनि उन्हनि वांगुरु ईअं टिड़ियुनि ते सलवार जा पाचा, टिड़ियुनि ताईं वॾी हिकिड़ी चादर वेढ़े, हिकिड़ो लोटो खईं, उन लोटे में पाणी विधई, पाणी विझी वरी हिन उन में 3 दीनार विधा। 3 दीनार विझी उनजो मुंहुं कई कतल थींदी आहे या खजियूं थींदियूं आहिनि न, उन्हनि खे चिथे गर जेका थिए उन सां उनजो मुंहुं बंदि कई। गिचीअ में हिकिड़ी वॾी तस्बीह विझई, गिचीअ में वॾी हिकिड़ी तस्बीह विझी अलाह 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 कंदी ऐं धीखा मोकिलाए घरां निकिती। वॾे आवाज़ सां तस्बीह जो बि ठड़को थिए, ज़बान सां भला अलाह चवंदी हले। हाणे निकिती शिकार जे ॻोल्हा में त को अहिड़ो मकर कयां, हिकु घिटीअ खां ॿी घिटी, हिकु घिटीअ खां ॿी घिटी। हाणे हे हुई दावत में, हिकिड़े घिटीअ में आई, महल हिकिड़ो ॾिठो, सॼो संगे मरमर जो ठहियलु हुजे, ॾाढो सुहिणो साफ़। दर ॾिठई जीअं मेराब थींदो आहे ईअं दर अहिड़ो हुजेसि। दर ते दरबान बीठो, नौकर बीठो। हिन दिलि में चयो त इहो जेको आहे घरु, अॼु जेकर इन घर में वञी का इहा पंहिंजी मकर हलाए। हाणे इहो जेको घरु हुयो, इहो घरु हुयो ख़लीफ़े हारून रशीद जी पुलिस जो जेको सरदार हो, उन खोड़ ॻोठ भर पासे जा हिन जे कंट्रोल में हुया। पघार बि वॾी हुअसि, नालो हुयुसि अमीर हसन। ॾिघो बि ॾाढो हो, पावर जो हुयुसि त जेको पकिड़िजे पुछण खां अॻु में पहिरियों उनखे मारींदो ॾाढो। उन जी शादी थी, हिकिड़ी सुहिणी ख़ूबसूरत छोकिरी हुजे, उन सां शादी थी, ॾाढी ज़ाल सां दिलि।
शौक़ जी शादी हुअसि। पहिरीं राति ई इन ज़ाल जे साम्हूं कसम खयूं त तोखां पोइ हाणे मां ॿियो निकाह न कंदुसि, ॿियो निकाह बि न कंदुसि। ऐं केॾी बि एमरजेंसी हूंदी त मां राति घर खां ॿाहिरि न गुज़ारींदुसि। इहो ज़ाल सां न कसम। हिकिड़े ॾींहुं इहो ई साॻियो अमीर आयो दरबार में। ईअं ओचितो हिन जो नज़र पइजी वई, ॾिसे त जेके बि दरबार जा अमीर हुया उन्हनि सां गॾु पंहिंजो औलाद हुजे, कंहिंसां हिकिड़ो पुटु, कंहिंसां ॿ पुट। हिन खे ईअं ॼण शाक लॻी। हे उथियो, आयो हमाम में, उते अची आईने में पंहिंजो मुंहुं ॾिठईं, शीशे में ॾिठईं त ॾाढ़ीअ जा कारा वार, पर उन्हनि में ॾिठईं त हाणे अछा वार अचणु शुरू थिया, अछा वार अचणु। सिधो आयो घर, कावड़ में हुजे, वरी कावड़ में हुजे। ज़ाल इन खे सलाम कयो। हिन ज़ाल खे वरंदी कान्हे। ज़ाल खे बसि, ज़ाल जो वरी हिन खे जे मत वेझो आई त ज़ाल खे चई त मूंखां परे थी, मूंखां परे थी, मूंसां न ॻाल्हाए। बसि जंहिं ॾींहं खां मां तूं वटि आई आहियां न त मूंखे का चङाई नसीब न थी आहे, मूंखे का भलाई नसीब न थी। ज़ाल पुछियुसि त छो, छा थियो आहे? चई मां त सचाई कई तोसां, पहिरीं राति ई मां कसम खयो हो त मां ॿियो निकाह न कंदुसि, पर अॼु मां दरबार में वियुसि, मूंखे ॾाढो ईअं पाण खे वेचारो महसूसु कयुमि जो ॾिठुमि त सभिनी अमीरनि सां पंहिंजो औलाद गॾु हो, पर तूं मूंखे औलाद ॾेई न सघी। बसि ईअं थो सम्झां त ॼण मां मरण वारो आहियां, पर जे मरां त न मुंहिंजो को पुटु न का धीअ, मुंहिंजो को नाले वठण वारो ई कोन हो। औलाद हुजे हा त भला पोयां यादगिरो त हुजे हा, नालो त हले हा। हे जेको कुझु आहे न, इहो सभु तुंहिंजे करे थियो, तूं मूंखे औलाद न ॾिनो। ज़ाल चयसि ख़ुदा ख़ुदा कर, मां त वॾा वस कया आहिनि, सुतियूं फकियूं ॾस, हाणे जे नथो थिए त पोइ तो में का कमु हूंदी, बाक़ी हाणे मां त पंहिंजो वस कयो आहे। हिन जो ज़ाल हिन खे ईअं चयो, हिन खे कावड़ लॻी, उथियो। ज़ाल खे चई त बसि हाणे मां सफ़र ते वेंदुमि, बसि मोटंदुसि त मां ॿियो निकाह कंदुसि। मां तोसां कसम खयो, पर हाणे मां ॿियो निकाह कंदुसि। ज़ाल चयसि त हाणे मर्ज़ीअ जो मालिक आहियां, जे कंदे त मां तोखे छा कंदुसि, अलाह वॾो आहे। हे ज़ाल सां कावड़ जी ॿाहिरि हलियो वियो। हीअ घर में, हीअ बि परेशान, मुड़ुसनि सां वियो, उहो बि ॼण परेशान। हीअ इन ई ख़्यालनि में दरीअ खां बीठी, इन ई ख़्यालनि में मुड़ुस जो हिन सां चिड़ी वियो, कावड़िजी वियो त इहो तव्हां दरीअ खां बीठी ईअं ॿाहिरि जो नज़ारो पई करे। अमीर जी ज़ाल हुई, अॼु त खणी मसइलो थियो इहो, पर नौकर चाकर कमकार त कोन हूंदो, हर वक़्तु सिंगारियल सजायल, सो ॻहनि गठनि सां ईअं बाक़ाइदे भरियल। हीअ दलीला, हीअ बची इन घिटीअ में, इन घर वटि ईअं दरीअ ते नज़र पियसि। ॾिठईं हिनखे, हल हेॾा ॻह, भला कपिड़ा। दिलि में चई त दलीला जे अॼो को ही शिकार तो न फासायो न, शिकार न फासाई त पोइ तुंहिंजे मकर चालबाज़ीअ ते हैफ़ आहे। जे अॼो को शिकार तो न फासायो। हीअ उन दरीअ जे वेझो अची हेठां बीही ऐं ॾाढियां अलाह अलाह चवनि, ॾाढियां अलाह अलाह चवनि।
हीअ जो पई चवे त एतिरे में आवाज़ ते छोकिरीअ जी नज़र ईंदी पई। छोकिरीअ जो ॾिठो त हीअ त मकरेल ई लटा कपिड़ा ई बुज़ुर्गनि वारा पातल तस्बी ऐं सॼो हुनजो रंग रूप, सो हीअ बाहुड़जी वई। बणा हिकु वॾी का अलाह जी औलिया हुआ, का बुज़ुर्ग, हिन जो पे सदा ई त भर पासे में जेके घर हुया उतां जूं औरतूं उन्हनि बि पंहिंजी दरियुनि मां ॾिठो हिन खे, जो बुज़ुर्गी हिन जी ॾिठनि, ॿाहिरि निकिरी आयूं हिन खे, का कीअं चवे का कीअं चवे। हीअ ॾिसे पई हुई, हिन पंहिंजी बानीअ खे चयो, हिन खे चई त वञ ॿाहिरि, दरबान खे चयो त इन पोड़ीअ खे अंदरि वठी, मां इन खां दुआ घुरां। बानी वई वञी दरबान खे चई त मुंहिंजी मालिकाणी थी चवई त इन पोड़ी खे अंदरि वठी, मुंहिंजी मालिकाणी चवई थी त इन पोड़ी खे अंदरि वठी। दरबान अॻिते वधियो, पोड़ीअ जा हथ पकिड़े ऐं पोड़ीअ जे हथ खे ईअं चुमी पियो ॾिए त पोड़ीअ पंहिंजो हथु परते कयो। हिन खे चई त परे थी, मुंहिंजो वुज़ू न टुटी जाए, मुंहिंजो वुज़ू न टुटे, परे थी। अलाह तोखे इन नौकिरीअ खां पनाह ॾे। हिन दरबान खे 3 महीना थिया हुआ जो मालिक पघार कान ॾिनी, 3 महीना थिया त इन अमीर ॾे हिनखे पघार रहियल ई पघार हिनखे कान। ॾाढो हिनजो वक़्तु ॾुखियो पियो गुज़रे। हर वक़्तु हिनखे इहा सोच आई त मां पंहिंजे मालिक खां पघार कीअं वठां, चिड़ी न वञे या कीअं। सो माना ॼण हिनखे इहा परेशानी हुई। हिन पोड़ीअ खे हथ में लोटो हो, हिन पोड़ी खे चयो त अमां इन लोटे मां भला मूंखे कुझु पाणी ॾे त मूंखे का बरकत हासिल थी। पोड़ी लोटो हथ में पकड़े ऐं हीअं हवा में लोॾियो। हवा में लोॾे ऐं थोरो हथ सां उहो जेके खजी असां बंदि कयो हुई लोटे जो मुंहुं, उनखे थोरो हथ जो मर्टो ॾेई परे करे ऐं हीअं लोटे खे ऊंधो जो कयईं त लोटे मां पाणी किरियो, पर पाणीअ सां गॾु जेके हिन 3 दीनार विधा उहे बि ज़मीन निकिता। पाणीअ मां जो लोटे मां जो दीनार निकिता, हिन तकड़ में दरबान उहे 3 दीनार खया। सुभान अल्लाह, हे त बराबरि का ज़िंदह वली आहे। माना हिन खे एॾो इल्मु आहे, एॾो जो हिनखे ख़बर पइजी वई त मुंहिंजूं पघारूं बंदि आहिनि ऐं मुंहिंजो गुज़र ॾाढो तंग आहे। ऐं हे ॾिसो कीअं हवा में फेराए त हीअं लोट कई त पाणीअ मां दीनार निकिरी आया। पर तर्स हिन उहे 3 दीनार पोड़ीअ खे चयो त मां हे तुंहिंजे लोटे मां किरिया आहिनि, हे पंहिंजा खण। पोड़ीअ चयसि त न भाउ, मुंहिंजे वेझो ई न कर, मूंखां परे कर। ईअं चई पोड़ी पहुते हटी। बाबा असांजो हिन दुनिया सां वास्तो न आहे, असांखे पैसे ॾोकड़ जी का ज़रूरत कान्हे। इहे बसि तुंहिंजे नसीब में आया आहिनि, तूं खण। इहे तुंहिंजे नसीब में, तूं खण। वाह रे वाह, वाह रे वाह, वाह जो पोड़ीअ खे इल्मु आहे। हाणे बानी भेन सां बानी भाई, बानी हिन पोड़ीअ खे चयो त
मुंहिंजी मालिकाणी तोखे छॾे थी। हीअ पोड़ी हिन सां गॾु अंदरि वई। अंदरि जो वई त जीअं छोकिरी ते नज़र पियसि, हल भेण हे त वाह जो खज़ानो आहे। छोकिरी हिनखे सलाम करे हथु पकिड़े हिन जे हथ खे चुमी ॾिनई। पोड़ीअ चयसि त मां पाण न आई आहियां, ईअं सम्झ त कुदरत वारे मूंखे इशारो कयो। छोकिरी उथी मानी पाण खणी आई, हिन जे अॻियां अची रही। पोड़ीअ चयसि त असांजो हिन दुनिया सां वास्तो न आहे। मां सवाइ जन्नत जे खाधे जे ॿियो कुझु मां न खाईंदी आहियां। मां डेली रोज़ो रखंदी आहियां। सिर्फ़ु साल में 5 ॾींहं मां रोज़ो न रखंदी आहियां, बाक़ी न त मूंखे 12 महीना रोज़ो हूंदो आहे। सो अॼु बि मूंखे रोज़ो आहे, पर ॾिसां थी, मूंखे ख़बर पए थी, अंदाज़ो लॻायां थी त तूं आहे परेशान। तंहिंजे करे मानी भले रख, पर मूंखे तूं ॿुधाए त तोखे छाजी परेशानी आहे। छोकिरी बि सम्झी वई त अक़ीदत छोकिरीअ जी थी वई त घणो बराबरि हिनखे को वॾो बुज़ुर्गी आहे, को कश्यप अथसि वॾो, जो हिनखे मुंहिंजी परेशानी जी ख़बर पइजी वई। छोकिरी चयसि त मूंखे मुड़ुस जे पारां परेशानी आहे। मां जे मुड़ुस पहिरीं राति मूंसां कसम खयो हो त मूंखां पोइ निकाह न कंदो, शादी न कंदो। वक़्तु असांजो भलो बि गुज़रियो। हिकिड़े ॾींहुं ईअं दरबार में वियो, उते हिन ॾिठा अमीर वज़ीर जेके बि हुया, उन अमीरनि वज़ीरनि सां हर हिक सां पंहिंजो औलाद हुयो। हिन जो ॾिठो त हिनखे ॼण औलाद जी सिक पैदा थी वई। उहा महरूमी जेका हुअसि उहा ॼण हिनखे पंहिंजी यादि अची वई। मूं वटि आयो, मूंखे अची चई त तूं सुंढ, तूं मूंखे औलाद कोन ॾींदीअ। मां चयोमांसि हाणे मां त पंहिंजो वसु कयो आहे, ॾस पता सुतियूं पकियूं दवाऊं दरमल, नथो थिए त पोइ थी सघे थो तो में का खोट हुजे। मां जो इहो चयोमांसि त उहो कावड़ में भर कावड़ियो बि वेंदे वेंदे मूंखे इहो चइयो त तोसां मां कसम खयो हो, पर हाणे जेको आहे सो मां तोते पहा ॼाणींदुसि, मां ॿी शादी कंदुसि। हाणे मूंखे रुॻो ड्रिज इहो आहे त मता मूंखे तलाक न ॾे। शादी त खणी कंदो, पर मूंखे इहो आहे त मता मूंखे तलाक ॾे। पैसे वारो आहे, खोड़ जागीरूं अथसि, खोड़ ॻोठ आहिनि जेके हिन जे कंट्रोल में आहिनि, वॾी आमदनी अथसि। ऐं जेकॾहिं हिन ॿी शादी कई, मूंखे तलाक न ॾिनई, उन मां हिनखे औलाद थियो त सभु टोटल जा वारस उहे थी वेंदा। मूंखे ॼण परेशानी इहा लॻी पई आहे, मां हिन महिल परेशान में। पोड़ी हिन जी ॻाल्हि ॿुधी चयसि त अमां तूं मुंहिंजो मुर्शिद जेको आहे उनखे नथी सुञाणी। केरु केॾो बि कंहिंजे कर्ज़ु हुजे न, रुॻो न उनजी ज़ियारत करे त उनजो कर्ज़ु अदा थी थो वञे। का बेऔलाद औरत उन वटि वञे न त हुनखे उमेदवारी थी वञे। वॾो मुंहिंजो मुर्शिद कामिल आहे। छोकिरीअ चयसि त मूंखे ख़बर न आहे तुंहिंजे मुर्शिद जी, छो जो जंहिं ॾींहं खां मुंहिंजी शादी थी आहे न त मां हितां घरां न ख़ुशीअ में न कंहिं गम में कंहिं ॿिए घर वई आहे, माना मां घर खां ॿाहिरि न निकिती आहे। पोड़ीअ चयसि मां तूं परेशान न थी, तोखे पंहिंजे मुर्शिद सां मां मिलाईंदा। जेका बि तुंहिंजी तमना आहे उहा तूं उन जे अॻियां पेश कजां, नज़र न्याज़ ॾिजांसि। मूंखे यकीन आहे
पंहिंजे मुर्शिद में पके त तुंहिंजो मुड़ुसु भले मोटे न, मोटे पर ॿी शादी न कंदो ऐं तोखे ज़रूरु उमेदवारी थी। पोइ पुटु या धीउ जेको तुंहिंजे तक़दीर में हूंदो ॼमंदो। पर इहो अथई, पुटु ॼमे या धीउ, पर उहो मुंहिंजे मुर्शिद जो मुरीद हूंदी। छोकिरी खे सही आहे, कंहिं पोइ हलूं छोकिरीअ खे सही न बाक़ाइदे पंहिंजी ॻाल्हियुनि में आणे छॾियो। छोकिरी चएसि त बीह त मां तयारु थियां, त बसि हलूं था। छोकिरी उथी, कपिड़ा त भला हुअसि पर उन खां अञा भला कपिड़ा पातई, ॻह ॻठा बाक़ाइदे जेके हुयसि उहे सभु न पाता। बानीअ खे चई त घर जो ख़्यालु कजांइ, घर जो ख़्यालु कजांइ, मां हिन सां वञा थी, मां मोटी थी अचां। हे ॿई ॿाहिरि निकितियूं, दरबान ॿाहिरि बीठो। दरबान हिन खां पुछियो त मुंहिंजी मालिकाणी काॾे थी वञी? छोकिरी चएसि त मां हिन जो मुर्शिद जेको आहे उन जी ज़ियारत थी, हिन जो जेको मुर्शिद आहे उन जी ज़ियारत थी। त दरबान चएसि त बराबरि हीअ ई वॾी पोतल बानी आहे, हीअ ई वॾी पोतल बानी आहे। मुंहिंजे हाल जी ख़बर पइजी वियसि, मुंहिंजे हाल जी ख़बर पइजी वई हिन खे। मूंखे 3 दीनार ॾिना अथई पाणीअ मां कढी, ऐं मां हिन खे ॿुधायो बि कोन हो, मां हिन खे ॿुधायो बि कोन हो। हिन खे पाणी मुंहिंजे हाल जी ख़बर पइजी वई, सो तूं भले वञ ऐं तूं नाउमीद न थी। ॿई हलिया, ॿई हलियूं, पोड़ी ऐं हीअ हले पई। छोकिरीअ खे पई चए त अमां अलाह खे जे मंज़ूरु थींदो न, पर तूं ॾिसंदीअ न हुनखे, तुंहिंजी दिलि खे बाक़ाइदे तसली थींदी, बाक़ाइदे तुंहिंजी दिलि खे सुकून ईंदो। ऐं मूंखे उमेदु आहे त तोखे उमेदवारी थींदी। ऐं इन बुज़ुर्ग जी मुंहिंजे मुर्शिद जे दुआ सां तुंहिंजो मुड़ुसु जेको आहे उहो तोसां अञा वधीक मोहबत कंदो ऐं तोसां कॾहिं ॿाड़ो न ॻाल्हाईंदो। हीअ जो पई चएसि, चई त पोइ त हाणे त मां ज़रूरु हलंदमि, निकिती बि इन ख़्याल सां, पर एॾियूं ॻाल्हियूं थी करे त मां त हाणे ज़रूरु हलंदमि। हाणे हे त हलियूं, पर हाणे पोड़ी त आई शिकार जे ॻोल्हा में, हिन खे घरां त कढियईं। हाणे पोड़ीअ खे इहो हुयो त कहिड़ी किथे हिन खे फुरियां, हिन खे किथे फुरियां। लटा कपिड़ा इहे ॻह ॻठा किथां, कहिड़ी अहिड़ी का जाइ हुजे का कीअं जो हिन खे मां फुरियां। घिटियुनि में त माण्हुनि जी अचु वञु लॻी पई आहे। सोचे सोचे हिन छोकिरी खे चयो त मां अॻियां थी हलां, तूं मुंहिंजे पोयां हल। पर इहो आहे त विथी रख, माना जीअं मूं ते तुंहिंजी नज़र पए, मूं ते तुंहिंजी नज़र पए। हाणे छोकिरी थोरी हिन खां विथीर की थी, पर इहो आहे त छोकिरी जी नज़र हिन ते पई पई, छोकिरी जी नज़र हिन ते पई पई, हीअ अॻियां छोकिरी पोइ। हलंदियूं 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 तव्हां त सौदागरनि जी बाज़ार जेका हुजे उते अची ॿई पिया। हिन चयो त विथी कजां, बसि इहो आहे त मूं ते नज़र हुजई, बाक़ी मूंसां गॾु न हली, विथी कजां। हे अची उन बाज़ार में पिया। छोकिरी खे कपिड़ा पातल हुजनि, शाही वेस वॻा पातल हुजनि, हे अची हिकिड़े सौदागर दादे जो दुकानु हुजे उते पिया। ॾाढो सुहिणो नौजवान छोकिरो हुजे, ॾाढी मुछ बञा हाणे पई अचेसि। उन जो छोकिरी खे ॾिठो त पोड़ी हुनजो ॾिसणु सम्झी वई, मकरेड़ त हुई। पोड़ीअ छोकिरी खे इशारो कयो,
छोकिरी खे इशारो कई, चई त तूं इन दुकान में ई वेही, मां अचां थो। छोकिरी वेही रही। सौदागर दादो ईअं सिक मां मोहबत मां हिन खे ॾिसे। पोड़ी ईअं चकर ॾेई आई छोकिरी वटि, पुछईं नालो तुंहिंजो छा आहे? हा, नालो कीअं? पोड़ी हिन खे चयो त तुंहिंजो नालो सैयद हसन आहे ऐं तूं मुहसन जो पुटु आहे। पोड़ीअ हिन खे चयो त तुंहिंजो नालो आहे सैयद हसन ऐं तूं पुटु आहे मुहसन सौदागर जो। हिन जो चयसि त छोकिरे जो वात गोदो थी वियो। चई तोखे कीअं ख़बर पई मुंहिंजो नालो हीउ आहे, मुंहिंजे पीउ जो नालो हीउ आहे? तोखे कीअं ख़बर पई? पोड़ीअ चयसि त ईअं सम्झ त अलाह साईं मूंखे तोॾे मोकिलियो आहे। पर अब हाणे ॻाल्हि ॿुध, ॿी ॻाल्हि खे छॾे, हाणे माना पहिरियों विधईंसि हुन ते असरु हिकिड़ो। हीअ आहे मुंहिंजी धीअ, मुंहिंजो मुड़ुसु सौदागर हो, हिन छोकिरी जो पीउ वियो आहे गुज़ारे, ॾाढी मिल्कियत छॾे वियो आहे पंहिंजे हिन धीअ लाइ। अॼु ॾींहं ताईं मुंहिंजी धीअ घरां ॿाहिरि न निकिती। बसि ईअं सम्झ त मूंखे हुकुम थियो आहे त मां हिन जी शादी तोसां करायां। जे आहीं ग़रीब त परेशान न थी, हिन खे मिल्कियत अणखुट आहे, हिन जो पीउ छॾे वियो आहे। हीउ हिकिड़ो दुकानु अथई, ॿ दुकान तोखे करे ॾींदमि। सुहिणी तगई हुई, अगई हुनजी वाछ गोदो गिग पई वयसि। हाणे जो वरी हिन हेॾी लालच ॾिनसि त हेॾी मिल्कियत अथई, हेॾी हीअं अथसि हीअं अथसि। दिलि में चई त बड़ा मां त पियो अंधे वांगुरु हिकिड़ी अखि घुरां, हीअ त ॿ अखियूं थियूं मिलनि, हिकिड़ी कुंवार पियो घुरियां, हे हेॾो माल मिल्कियत थो मिले। पोड़ीअ खे चई त अलाह तोखे ख़ुशि करे, तोखे शाबस आहे, ॻाल्हि बि भली कई अथई। मुंहिंजी माउ चङे टाइम खां मुंहिंजो मथो खाई वई त शादी कर शादी कर, पर मां ॼणु राज़ी न पियो थियां। चवां पियो त जंहिंसां बि शादी कयां, अमां तूं जंहिंसां बि मुंहिंजी शादी कराए त मां उनखे ॾिसां पहिरियों, त पोइ मां उन सां शादी कयां। सो अहिड़ो को मौक़ो मिले कोन पियो, उन जे करे मतिलबु मां अमां जो चवणु न पियो कयां। बाक़ी अमां त मूंखे ईअं सम्झो तंग करे ॾिनो आहे त तूं शादी कर शादी कर।